बोरिंग आहे, कुछ भी ना आहे करण लाइ। अचो गॾिजी गुझारत वारी रांदि था खेॾियूं। असां हिक ॿिए खां गुझारत पुछंदासीं। अच्छा, पहिरियां मां हिक गुझारत थी पुछां। गोल मैदान, 12 मकान, इन में 3 महिमान जेकी कनि था ॾींहुं राति कमु। ॿुधायो त कहिड़ी शइ आहे? घड़ी, वॾो मकान यानी वॾी घड़ी। 3 महिमान यानी क्लॉक, मिनट ऐं सेकंड जा कांटा। शाबाश, बिल्कुल सही। हाणे तुंहिंजो वारो आहे गुझारत पुछण जो। हिक कलाक में 60 मिनट हूंदा आहिनि, त ॿुधायो 12 कलाकनि में केतिरा मिनट थींदा? जेकॾहिं हिक कलाक में 60 मिनट हूंदा आहिनि त 60 खे 12 दफ़ा ज़रब करियो। तव्हांखे गुझारत जो जवाब मिली वेंदो। जेको आहे 720 मिनट। आहा, तू हारायो। अच्छा, ठीक आहे, मां ॾिसां थी तू केतिरो स्मार्ट आहीं। भला हिन गुझारत जो जवाब त ॿुधा। आयशा खे इम्तिहान में 2 कलाक ऐं 59 मिनट हुआ। इन मां हुन 49 मिनट हिसाब हल करण में लॻाया ऐं 1 कलाक ऐं 1 मिनट साइंस जा सवाल हल करण में लॻाया। त ॿुधायो उर्दू जा सवाल हल करण में हुन वटि केतिरो वक़्तु आहे? आयशा खे उर्दू जा सवाल हल करण में 1 कलाक ऐं 9 मिनट लॻा। ही त तमामु आसान गुझारत हुई। छा तव्हांखे ख़बर आहे असांजे हिक शमसी साल में 365 ॾींहं, 52 हफ़्ता ऐं 12 महीना हूंदा आहिनि। छा 365 ॾींहं? मुंहिंजी उमिरि 10 साल आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त मुंहिंजी उमिरि महीननि में काउंट कबी त केतिरी थींदी? जेकॾहिं सालनि जो तादाद ख़बर हुजे ऐं महीननि जो तादाद मालूम करणो हुजे त असां ज़रब कंदा आहियूं, छो त हिक साल में 12 महीना हूंदा आहिनि। जॾहिं 10 सालनि खे 12 महीननि सां ज़रब कयो त ख़बर पई तुंहिंजी उमिरि 120 महीना आहे। अचो जल्दी में सभई गॾिजी कुछ सवाल हल था करियूं। तव्हां जल्दी पंहिंजा 4 ग्रुप ठाहियो ऐं हर ग्रुप हिकु सवाल हल करे। जंहिं ग्रुप सभ खां पहिरियां सवाल हल करे छॾिया उहो गुझारतुनि वारी रांदि खटे वेंदो। छा सभु तयार आहियो? 456 महीननि में केतिरा साल थींदा आहिनि? 4530 ॾींहंनि में केतिरा महीना थींदा आहिनि? 1 कलाक ऐं 25 मिनटनि खे सेकंडनि में तब्दील कयो। अहमद सुबुह 2 कलाक फुटबॉल खेॾी ऐं शाम जो उन 45 मिनट फुटबॉल खेॾी। ॿुधायो त हुन पूरे ॾींहं में केतिरा कलाक फुटबॉल खेॾी?